नमस्कार, जय श्री कृष्ण। मां आहियां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अची पहुता आहियूं असां हिकु वॾे ॾिणु महाशिवरात्रीअ ते। त अॼु जे वीडियो में मां तव्हांखे शिवरात्रि जी कथा पूजा ऐं विधि ॿुधायां थी। पर हुन खां पहिरियों अगरि तव्हां मुंहिंजे चैनल में पहिरीं दफ़ा आया आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। पासे में बेल आइकॉन आहे, हुनखे प्रेस कंदा त जीअं ई मां नयो वीडियो विझंदमि तव्हांखे नोटिफिकेशन अची वेंदा। त हलो ॿुधूं था महाशिवरात्रि जो त्योहार जी कथा महिमा। महाशिवरात्रि जो त्योहार फगुण महीने जी कृष्ण पक्ष जी चतुर्दशी तिथि ते पवंदो आहे ऐं हीउ ॾिणु तमामु घणी श्रद्धा ऐं पूजा सां सॼे देश में मल्हायो वेंदो आहे। हिन खे कल्याणकारी तिथि ऐं महाशिवरात्रि तिथि बि चइबो आहे ऐं हिन ॾींहुं भॻवानु भोलेनाथ जी पूजा थींदी आहे। चवंदा आहिनि कि भॻवानु शिवरात्रि जे ॾींहुं पृथ्वी ते हुन जाइ ते वेंदा आहिनि जिते शिवलिंग हूंदो आहे। हिन ॾींहुं मंदिर में अधु राति खां ई भोलेनाथ जी पूजा अभिषेक लाइ लंबी कतारूं लॻी वेंदियूं आहिनि ऐं मंदिरनि में आस्था जो अद्भुत नज़ारो ॾिसणु ईंदो आहे। हर किथे हर मर महादेव जी ध्वनि ॿुधणु ईंदी आहे ऐं चइबो आहे कि सॼे साल में शिवरात्रि जो विर्तु हिकिड़ो अहिड़ो आहे जो सभिनीनि खे यानी नंढे वॾे स्त्री पुरुष सभिनीनि खे ज़रूरु रखणु खपे। शिवरात्रि जी एतिरी महिमा छो आहे? पुराणनि जे अनुसार भॻवानु शिव ऐं माता पार्वती जो विवाह हिन ॾींहुं थियो। हिन जे करे महाशिवरात्रि जो पर्व मल्हायो थो वञे। हीउ विवाह हेतिरो दिव्य हो कि हुन खां अॻु कॾहिं अहिड़ो विवाह न थियो ऐं न ई हुन खां पोइ भॻवानु भोलेनाथ जे दिव्य विवाह ऐं बारात जो वर्णन जो वीडियो मां पहिरियों ई विझी चुकी आहियां। हे डिस्क्रिप्शन में लिंक आहे, मथे आई वारे बटन खे तव्हां दॿाईंदा त तव्हां उहो लिंक अची वेंदव त तव्हां ॿुधी सघो था। ऐं ॿी कथा आहे कि भॻवानु शिव हिन ॾींहुं प्रथम शिवलिंग जो रूप धारण कयो हो ऐं सृष्टि आरंभ थींदी आहे। ऐं ॿी कथा ईअं बि आहे कि भॻवानु शिव हिन ॾींहं ते जॾहिं समुंद्र मंथन थियो हो त कालकूट विष खे पंहिंजे कंठ में धारण कयो ऐं नीलकंठ चवाराया हुआ। त इहो विर्तु कीअं रखिजे? शिवरात्रि ॾींहुं सुबुह जो सवेर उथी पंहिंजे भॻवान जे विर्त जो संकल्प करे माता शिव पार्वती जी पूजा कजे ऐं थी सघे त कहिड़े बि दरिया में हुन ॾींहुं सनानु कजे। पंहिंजे हर त्योहार में नदीअ ते सनानु करणु शुद्धि अनुष्ठान जे रूप में चयो वञिबो आहे त हुन ॾींहुं कहिड़े बि शिवालय में वञी या घर में ई पूजा कजे। भॻवानु भोलेनाथ त हिकु जल जी रोटी ते ई राज़ी हूंदा आहिनि। सिर्फ़ु गंगा जल बि तव्हां खणी अगरि शिवलिंग ते चाढ़े हुन महिल ओम नमः शिवाय या महामृत्युंजय जो जाप कंदा त हुन सां ई भॻवानु ॾाढा ख़ुशि थी वेंदा आहिनि। पर हिन विशेष ॾींहं ते भॻवान जो पंचामृत सां अभिषेक करणु घुरिजे। गंगा जल खां पोइ शुद्ध जल, खीर, ॾुध, घी, माखी भॻवानु शिवलिंग ते चाढ़िजे ऐं हिन ॾींहुं भॻवान खे थादल यानी थधाई जंहिंमें थोरी सी थी सघे त भंग हुजे उहा ज़रूरु चाढ़िजे। छो त भॻवानु शिव विष धारण कयो हो त हुननि जे शरीर में गर्मी थी पई हुई, हिन करे भॻवानु शिव खे थादल चाढ़िबी आहे। त थादल जी ठाहिण जो वीडियो बि मां विझी चुकी आहियां। तव्हांखे हे डिस्क्रिप्शन में लिंक मिली वेंदो, तव्हां उहो ज़रूरु ॾिसिजो ऐं मूंखे ॿुधाइजो। ऐं हिन खां पोइ भॻवानु शिव जा प्रिय बेलपत्र, अक जा गुल, धतूरो ऐं अछा चांवर जो सॼा हुजनि, टुटल न हुजनि, कपूर, चंदन ऐं जो बि हुन महिल मौसमी फल हुजे उहो भॻवानु शिव खे चाढ़िजे। ऐं ॿियो पाण सिंधी कणिक जे अटे जी चूरी या रोट बि ज़रूरु ठाहींदा आहियूं। हिन ॾींहं ते 2 शयूं पंहिंजे सिंधियुनि में ज़रूरी हूंदियूं आहिनि शिवरात्रिअ ते, रोट ऐं थधाई। ही 2 शयूं पाण भॻवान खे ज़रूरु चाढ़ींदा आहियूं। हीउ विर्तु कीअं रखिजे? शिवरात्रि जो विर्तु तव्हां पंहिंजी सहूलियत सां निराहार या फलाहार या सात्विक एकाणे ते रखी सघो था। ऐं हिन ॾींहुं पूजा में शिव चालीसा पढ़िजे, शिव स्त्रोत पढ़िजे, थी सघे त शिव पुराण पढ़िजे या ॿुधिजे ऐं हुन ॾींहुं ओम नमः शिवाय महामृत्युंजय जो मंत्र कजे या सिर्फ़ु भॻवान जे बीज मंत्र बम बम जो बि जाप कंदो रहिजे त तमामु सुठो आहे। भॻवानु भोलेनाथ जी आरती कजे ऐं हुन खां पोइ क्षमा याचना कजे। क्षमा याचना त हर पूजा खां पोइ ज़रूरु कजे कि हे भॻवानु असांजी पूजा में जा बि कमी रहिजी वई हुजे हुन लाइ असांखे क्षमा कंदा। त शिवरात्रि जे त्योहार जे ॾींहुं जॻह ते भॼन कीर्तन बि थींदो आहे। असांजे वटि बि हिते भॼन कीर्तन थींदो त हुनजो वीडियो बि मां ज़रूरु विझंदसि। ऐं शिवरात्रि जा 1-2 सिंधी भॼन जो मूंखे ईंदा आहिनि
हुन जो वीडियो बि मां ज़रूरु विझंदसि। शिवरात्रि जे विर्त रखण जो छा फल आहे? चवंदा आहिनि भॻवानु शिव जी अनुकंपा विशेष कृपा भक्त जे मथां थींदी आहे जो हिन ॾींहुं विर्त रखे थो ऐं जन्म जन्मांतर जा पाप नष्ट था थियनि। जो बि प्रेमी सचे प्रेम ऐं श्रद्धा सां जो कामना रखी ही विर्त रखंदो आहे हुन जी मनोकामनाऊं पूरी थींदी आहे ऐं अंत लोक शिवलोक मिले थो। शिवरात्रि जी हिकु कथा ॿी बि आहे शिकारी जी, उहो बि मां वीडियो विझंदसि। त बोलो शिव शंकर भॻवान की जय। त ही हो अॼु शिवरात्रि जो वीडियो। तव्हांखे कीअं लॻो प्लीज़ मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। तव्हांजे कमेंट जो मूंखे इंतज़ारु हूंदो आहे ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो, हिकु नए ॾिणु, हिकु नई इंफॉर्मेशन सां। तेसि ताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।